जय झूलेलाल। लख लख वाधायूं आहिनि असांजे पूरे सिंधी समाज खे। असांजो भाउ शंकर लालवाणी जंहिंखे इंदौर लोकसभा सीट मां भारतीय जनता पार्टीअ प्रत्याशी घोषित कयो आहे। इहा कोई मामूली ॻाल्हि कान्हे। लोकसभा जो प्रत्याशी यानी MP असांजो चूंडजंदो भाउ शंकर लालवाणी। हाणे असांखे ख़ुशियूं त मनाइणियूं आहिनि, पर गॾु गॾु इहा महिनत करे ॾेखारणी आहे, हिकु कमाल करे ॾेखारिणो आहे। भली असां इंदौर जा रहण वारा न हुजूं, असां अहिड़ी महिनत कंदासीं, असां इंदौर बि वेंदासीं, मिली करे असां 100% सिंधियुनि जो मतदान त कराईंदासीं ई कराईंदासीं। गॾु गॾु ॿियनि समाजनि खे बि असां वेनती कंदासीं। ऐं मूंखे ख़बर आहे असांजो भाउ शंकर लालवाणी सिंधी समाज जो प्यारो इंसान त आहे ई आहे, ॿियनि समाजनि खे बि स्वीकार आहे ऐं ॾाढो प्यारो आहे। लखनि वोटनि सां असां खटाईंदासीं। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, असांजी भारतीय जनता पार्टीअ खे धन्यवाद आहे, माननीय नरेंद्र मोदीअ खे धन्यवाद आहे, जंहिं वरी बि असांजे सिंधी समाज जी लॼ रखी आहे ऐं असांखे मान ॾिनो आहे। तव्हां सोचो, जरा गंभीरता सां सोचो, असांजे दादा लाल कृष्ण आडवाणी जे लाइ कांग्रेस पार्टी जे अध्यक्ष कहिड़ी शब्दावली इस्तेमालु कई। इहो दर्द असांजे हिकु हिकु सिंधी भाउ खे हुजणो खपे। असां दुश्मन खे बि उनजे बुजुर्गनि खे अहिड़ो गंदो लफ़्ज़ न ॻाल्हाईंदासीं। असांखे राहुल गांधी जा इहे लफ़्ज़ विसरनि नथा। त मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजी भेनरूं, मुंहिंजी माताऊं, मुंहिंजा युवा साथियो, मां तव्हां सभिनी खे हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहियां, इहा ज्वाला विसारजो न। इहा ज्वाला दिलि में जलाए रखिजो ऐं इन जवाबु ॾिजो। तव्हां इन लोकसभा चुनाव में भारतीय जनता पार्टीअ खे बटण दॿाए करे अचण वारे चुनाव जे टाइम ताईं असां चुप न वेहंदासीं। असां महिनत कंदासीं सभु मिली करे। असां कलाकार, असां समाज सेवी। भाउ शंकर लालवाणी, तव्हां चुनाव लड़ो था, पंहिंजी महिनत कयो था, गॾु गॾु पूरो समाज तव्हां सां गॾु आहे। त लख लख वाधायूं शंकर लालवाणी जे लाइ ऐं पूरे सिंधी समाज लाइ। अॻिते समय जेको अचण वारो आहे, असांखे महिनत करणी आहे। सभिनी खे मां प्रणाम थो कयां। ध्यानु रखिजो, असां सिंधी माण्हू कॾहिं कॾहिं वोट घटि ॾींदा आहियूं। वोट असांजो 100% मतदान थियणो खपे हर लोकसभा में। इंदौर में त थियणो ई थियणो खपे। जय झूलेलाल।